कुछ वसाई कुछ वसायो अर्ज मुंहिंजो अल्लाह साईं अगा। दानिश कुमार राठौड़ जो इंतखाब है तो चए थो कुछ वसाई कुछ वसायो अर्ज मुंहिंजो अल्लाह साईं अगा। कुछ वसाई कुछ वसायो अर्ज मुंहिंजो अल्लाह साईं अगा। मौला हाणे मीहड़ा वतन ते वसा इहो अर्ज मुंहिंजो अल्लाह साईं अगा। चए थो असां माल मारू ॾुखिया ॾाढा आहियूं ॿियो कुझु न ॼाणूं असल माल चारियूं। असां माल मारू ॾुखिया ॾाढा आहियूं ॿियो कुझु न ॼाणूं असल माल चारियूं। घर कंहिंजे दाहियूं असांखे ॿुधा मौला हाणे मीहड़ा वतन ते वसा इहो अर्ज़ मुंहिंजो अल्लाह साईं अगा। मौला हाणे मीहड़ा वतन ते वसा। जे तो निकी उहे वाड़ियूं निकी साॻिया वथाण निकी उहे वाड़ियूं निकी साॻिया वथाण काहे ख़ाली घर विया छॾे धनार मोटन मुंहिंजा मारू थियनि पटनि ते वरी प्रचार मौला हाणे मीहड़ा वतन ते वसा इहो अर्ज़ मुंहिंजो अल्लाह साईं अगा। मौला हाणे मीहड़ा वतन ते वसा इहो अर्ज़ मुंहिंजो अल्लाह साईं अगा। इहो अर्ज़ मुंहिंजो अल्लाह साईं अगा।